सभिनी ज़िक्र कयो त इसाक डॉक्टर इसाक में हिकिड़ी ख़ुसूसियत आहे, ख़ासियत आहे त उहो सभिनी खे ॻंढींदो आहे पाण सां। ऐं उन्हनि में ईअं न आहिनि त जेके ॾाढा ज़ाहिर माण्हू आहिनि, जेके नज़र ईंदड़ माण्हू आहिनि, उहे बि हूंदा आहिनि, पर असां जहिड़ा कुंडुनि में वेठल माण्हू आहिनि, अलाए कीअं ॻोल्हे बि लहंदो आहे, उन्हनि ताईं पहुची वेंदो आहे, उन्हनि खां कमु बि वठंदो आहे। ऐं सचपच इहो आहे त सिंधी लैंग्वेज अथॉरिटी खे ऐं काफ़ी सालनि खां उन सां गॾु कमु बि कयो आहे। मुंहिंजा 2 किताब बि शाया थियल आहिनि ऐं उन खां सवाइ मुख़्तलिफ़ मौक़नि ते मूंखे उन सां गॾु कमु करण जो मौक़ो बि मिलियो आहे। पर हीअ जेके डॉक्टर इसाक वारो दौरु रहियो आहे, बिना शक जे उहो हिकिड़ो तमामु हिकिड़ो बहितरु ऐं मुनफ़रद दौरु रहियो आहे। उन जो हिकिड़ो सबबु बि आहे त डॉक्टर इसाक समेत जो ॿोलीअ जो न फ़क़ति ईअं आहे त उहो हिकिड़ो सुठो शाइर आहे, हिकिड़ो सुठो अदीब आहे, नक़ाद बि आहे, उस्ताद बि आहे, पर हुनखे जदीद दौर जे घुर्जुनि खां बि वाक़फ़ियत आहे त ॿोलीअ खे हिन जदीद दौर में असांखे छा जेके आहिनि सेखारणु खपे जो ॿोली असांजी वधे, विझे, बचे। ऐं उन जे लाइ तमामु घणा कमु कया आहिनि। उन सभिनी दोस्तनि उन्हनि जो ज़िक्र कयो आहे। मूंखे मुनासिबु नथो लॻे तव्हां वरी उहे शयूं दोहिरायां। जहिड़े तरीक़े सां हुन सेमिनार कराया आहिनि, जहिड़े तरीक़े सां हुन बैनुल अक़वामी आलमनि सां सिंधी ॿोलीअ खे जे आलमनि सां ॻंढियो आहे, जहिड़े तरीक़े सां मुहिम हलायूं आहिनि, ॿारनि जा प्रोग्राम कराया आहिनि, सेमिनार कराया आहिनि, तमामु वॾो कमु थियल आहे। सची ॻाल्हि इहा आहे त हिन वक़्तु सिंधी ॿोली 2-3 मुख़्तलिफ़ तरफ़नि खां उन ते हिकिड़ी जलगार आहे, ख़तरो आहे। हिकिड़ो बैनुल अक़वामी पस मंज़रनामो अहिड़ो आहे जंहिंमें अंग्रेज़ीअ जी अहमियत जेका आहे उन खां इनकार न आहे, पर हिकिड़ी अहिड़ी ॿोली थींदी पई वञे जेका ॿियनि नंढियुनि ॿोलियुनि खे खाईंदी पई वञे ऐं तेज़ी सां खाईंदी पई वञे। वरी असांजे पंहिंजे मुल्क में असांजी जेका राब्ते जी ज़बान आहे उन जी हिकिड़ी एॾी तेज़ी सां उन जो फैलाव थी रहियो आहे ऐं असांजे घरनि ताईं उन जी पहुच थी वई आहे, जंहिं पिणु सिंधी ॿोलीअ खे तमामु घणो ख़तरे में विधो आहे। ऐं तव्हांखे हिकिड़ो नंढिड़ो मिसाल ॾियां त अॼु जॾहिं मुंहिंजा ॿार कराची में पढ़ंदा आहिनि ऐं वञणु थींदो आहे पंहिंजी बिरादरी जे माण्हुनि सां, ॿिया सिंधी माण्हुनि सां वास्तो थींदो आहे, त मूंखे ॾाढो अजीब लॻंदो आहे त माउरूं या ख़ुदि ॿार पाण में सिंधी ॿार जिन जो यानी को 4-5 साल थिया हूंदा जो कराची में आया हूंदा, पर जंहिं महिल पाण में ॻाल्हाईंदा आहिनि त उहे उर्दू में ॻाल्हाईंदा आहिनि, या माउरूं उन्हनि जूं नंढड़नि ॿारनि सां उहे उर्दू में ॻाल्हाईंदियूं आहिनि। जॾहिं असीं उन्हनि खां पुछंदा आहियूं त भई छा सबबु आहे, तव्हांखे कहिड़ी ज़रूरत कहिड़ी पेश थी अचे, त उन्हनि वटि इहो ई हूंदो आहे त भई स्कूल आहिनि, स्कूलनि में उन्हनि खे उर्दू ॿोली न अचण जे करे उन्हनि खे मसइला था थियनि। तंहिंजे करे असांखे स्कूल वारनि चयो आहे त तव्हां घर में उन्हनि सां उर्दू में ॻाल्हाईंदा करियो त जीअं हुननि खे उते स्कूल में का तकलीफ़ न थिए। हाणे थिए ईअं पियो जो समाज में उन वॾे शहर में पंहिंजो पाण खे असिमिलेट करण जे लाइ, पंहिंजो पाण खे उन में ॻंढण जे लाइ ॿोली असांजी पहिरीं कैजुअलिटी थींदी पई वञे। पहिरियों असांजो जेको नुक़सानु पहुचे पियो असांजी ॿोलीअ खे, ऐं उन इहे ॿोलीअ जे नुक़सान जे करे रुॻो इहो नुक़सानु कोन्हे को जो त असांजा ॿार ॻाल्हाइनि कोन था, पर असांजी जेका क़ौमी जेका सुञाणप आहे उहा बि। हाणे हिकिड़ो ॿारु आहे, हिकु नौजवान आहे जेको ॿोलीअ सां कनेक्टेड कोन्हे, जंहिं अयाज़ खे कोन पढ़ियो आहे, जंहिं लतीफ़ खे कोन पढ़ियो आहे, जंहिं अमर जलील, नसीम खल, सिराज, हसन दर्स ऐं इन्हनि सभिनी खे कोन पढ़ियो आहे, ऐं उन पंहिंजे इश्क जो इज़हार इन जी शाइरीअ में सूरत में कोन कयो आहे, उन पंहिंजे ॾुखनि खे उन इज़हार में लतीफ़ खे या ॿियनि खे न ॾिठो आहे, त जंहिं माण्हू न कयो आहे त उन जी का जज़्बाती वाबस्तगी पंहिंजे क़ौम सां बि कोन थी सघे। ॿोली जेका आहे उहा हिकिड़े फ़र्द खे पंहिंजे क़ौम सां जोड़ण जो हिकिड़ो वॾे में वॾो ज़रियो आहे। जेॾी महिल तव्हां खां ॿोली खसिजी थी वञे त ॼण तव्हां सां पंहिंजे क़ौम सां जोड़ण जो जेको इहो जेको लिंक आहे उहो बि खसिजी थो वञे, ऐं जॾहिं उहो खसिजी थो वञे
त पोइ असांजा जेके ॿिया जेके थियनि था, असांजा हक़ थियनि था, असांजे वसीलनि जे हवाले सां थियनि था, पोइ माण्हू उन्हनि जे बारे में परवाह कोन थो करे। जे माण्हूअ जी पंहिंजे क़ौम सां वाबस्तगी कोन्हे का, पंहिंजी ॿोलीअ सां वाबस्तगी कोन्हे का, उनखे इन ॻाल्हि जी परवाह कोन्हे का त उन्हनि जा ज़रिया, उन्हनि जूं सियासी हक़, उन्हनि जो वजूद जेकर ख़तरे में आहे त उन्हनि खे उन ॻाल्हि जी बि परवाह कोन थी थिए। सो आउं सम्झां थो त ॿोलीअ सां जुड़णु असांजो जेको हिकिड़ो जेको वॾी जेका तस्वीर आहे सियासी पैमाने ते, समाजी ते, उन सां जुड़णु ऐं उन खे बचाइण जे लाइ ऐं हिकिड़ी कोशिशि को हिकिड़े रुॻो इदारे जी कारकर्दगी न आहे, इहा असांजी हिकिड़ी गॾियल जेका आहे सा ज़रूरत आहे। ऐं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी यकीनन इन्हनि सभिनी शयुनि खां आगाह आहे। ऐं पर आउं सम्झां थो त उन जूं हिकिड़ियूं हदूं बि आहिनि, लिमिटेड बि आहिनि, उहे कंस्ट्रेंट्स बि आहिनि। सरकारी इदारे जा पंहिंजा हिकिड़ा जेके आहिनि से उन्हनि जूं हदूं हूंदियूं आहिनि, उन्हनि खां ॿाहिरि नथी वञी सघनि। उहे हदूं बजटरी बि थींदियूं आहिनि, उहे हदूं जेके आहिनि से तव्हांजे अख़्तियार में कहिड़ियूं आहिनि उन्हनि त उहे करे सघनि था। हाणे इन सॼे माहौल में आउं सम्झां थो त हिकिड़ी ज़रूरत ॿी बि आहे। उहा ज़रूरत इहा आहे त असां को अहिड़ो कहिड़ो को तरीक़ो ठाहियूं जो असीं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी सां गॾिजूं, असां सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जा ॿांह ॿेली थो। आउं सम्झां थो त हीअं ज़रूरत आहे। मूंखे ख़बर न आहे त डॉक्टर इसहाक़ वटि अञा केतिरो अरिसो आहे या हुन वटि केतिरा अख़्तियार आहिनि, पर आउं सम्झां थो हाणे ज़रूरत आहे त हिकिड़ियूं नंढियूं जेके आहिनि सोसाइटीज़ ठहणु खपनि सभिनी शहरनि में, ऐं उन्हनि जो जेको लिंक हुअणु खपे, उनजो जेको तइल्लुक़ हुअणु खपे उहो सिंधी लैंग्वेज अथॉरिटी सां हुअणु खपे। उन्हनि सां उन्हनि खे ॻंढणु खपे, उते उहे इवेंट्स थियणु खपनि, ॿारनि सां ॻंढणु खपे, घरनि सां ॻंढणु खपे। ऐं सम्झां थो त ॿियो जेको हिकिड़ो तमामु वॾो चैलेंज आहे सिंधी ॿोलीअ खे, उहो चैलेंज इहो बि आहे त जेका अॼु जी सोशल मीडिया आहे, उन सोशल मीडिया ते जेके आहिनि से असांखे सिंधी ॿोली खे बचाइणो आहे। हर दौर जो पंहिंजो हिकिड़ो मीडियम हूंदो आहे। हिन दौर जो जेको मीडियम आहे उहो इलेक्ट्रॉनिक आहे, सोशल मीडिया आहे। ऐं जेसिताईं असां उन मीडियम खे कोन अपनाईंदासीं, पंहिंजो कोन कंदासीं, त तेसिताईं असांजी ॿोलीअ खे उहे चैलेंजिस रहंदा। सो असांखे इन ॻाल्हि जी बि ज़रूरत आहे। उन सां गॾोगॾु जेका हाणे नई शइ अचे पई, जेका AI जी सूरत में अचे थी ऐं मशीन ट्रांसलेशन जी सूरत में, या इवन पब्लिशिंग में जेके आहिनि से जेके अचनि था, ऐं सम्झां थो त उन में बि असांखे करणु खपे। तो सिंधी ॿोली जो बाख़्तियार इदारो ऐं सम्झां थो त इन्हनि सभिनी शयुनि खां वाक़ुफ़ु हूंदो, इन्हनि सभिनी शयुनि ते हुन मुख़्तलिफ़ वक़्त में प्रोग्राम बि करायो आहिनि, उन्हनि जूं जेके तजवीज़ूं थियनि थियूं, सिफ़ारिशूं थियनि थियूं, उन्हनि खे बि कयो आहे। पर आउं सम्झां थो त अञा बि इन ते वधीक कमु करण जी ज़रूरत आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में असांजा ख़ासि महिमान बि हाणे अचण वारे जॻ में आहिनि। सो आउं इहो ई मुख़्तसिर चई हिकु दफ़ो वरी सिंधी लैंग्वेज अथॉरिटी खे मुबारकूं ॾियां थो हिन इवेंट कराइण जूं, हिन ख़ूबसूरत जेको स्टेज हुननि ठाहियो आहे या हिकु ख़ूबसूरत माहौल। मूंखे महसूसु थिए पियो त को वक़्तु ईंदो शायदि असां हिते सियारे जे उसन में वेहंदासीं, हिते जे छॿरनि में असां उहे प्रोग्राम कंदासीं, हिते जे वणनि जी छांवनि जे हेठां असां वेंदासीं। मूंखे अलाए छो ईअं महसूसु पियो थिए त थी सघे थो अॻिते हली को नंढिड़ो शांति निकेतन जहिड़ो, जीअं टैगोर जहिड़ो को कुदरती माहौल हूंदो जंहिंमें अदबी ॻाल्हियूं बि थींदियूं हुयूं, क्लास बि हलंदा हुआ, सभु प्रोग्राम बि थींदा हुआ, त हीअ बि जेको जॻह आहे उहा मुस्तक़बिल में हिकिड़ी ख़ूबसूरत जॻह जेका साबित थींदी। महिरबानी सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जी जो मूं जहिड़े हिकिड़े अनजाण माण्हूअ खे या हिकिड़ो नथो सम्झां त मुंहिंजी का हैसियत आहे, उनखे हुननि मौक़ो ॾिनो। महिरबानी तव्हांजी।